नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त सिविल सोसाइटी हाला पुराणा तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत क़ब्रिस्ताननि खे रोशन करण ऐं सालनि खां टुटल हाला पुराणा मोरी खे ठाहिण लाइ शहरनि खां दर दर वञी झोली फंड वरितो आहे। जॾहिं त इन मौक़े ते सिविल सोसाइटी हाला वर्ल्ड जे चेयरमैन सैयद गुलफाम काज़मी, मेंबरनि में अब्दुल रहीम मेमन सांस गॾु हुआ। अॻुवाणी चयो आहे त टाउन कमेटी हाला पुराणा जे 20 लख पुराणा बजट हूंदी, पर असांजा क़ब्रिस्ताननि में हुननि जे तरफ़ां को बि ध्यानु न आहे। हाला पुराणा मोरी सालनि खां वधीक थियण बावजूद भी ठही न सघी। यह हादसा रोज़ जो मामूल बणियल है, पर अफ़सोस जो इंतजामिया जे कननि ते जूं भी नथी सरे। सिविल सोसाइटी हाला पुराणा हर नस्ल ज़ात ऐं सियासत खां पाक इंसानी तंज़ीम है। असीं बिल्कुल अवाम जो साथ ॾियण लाइ हर वक्त हाज़िर आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।